हेलो दोस्तों, अॼु तव्हांखे 2012 जी ईंदड़ ऑस्कर अवार्ड फिल्म ग्रीन बुक जो एक्सप्लेन कंदासीं। फिल्म IMDb रेट 8.2 आहे। ही फिल्म हिकु सची कहानी ते ठहियलु आहे। स्टोरी 1965 में कारनि माण्हुनि जी इज़त न हूंदी हुई, उन्हनि खे हेठी नज़र सां ॾिठो वेंदो हो। हिन फिल्म में तव्हांखे बायोग्राफी, कॉमेडी, ड्रामा ॾिसण लाइ मिलंदव। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं वीडियोज़ खे लाइक, कमेंट, शेयर भी कंदा। अचो त वीडियो खे शुरू कयूं। फिल्म जी शुरुआत थींदी आहे न्यूयॉर्क सिटी। इते अंदरि नाइट क्लब आहे जिते टोनी कमु कंदो आहे ऐं उते ॿ ॼणा पाण में झेड़ो करे विझंदा आहिनि ऐं टोनी उते वेंदो आहे ऐं ॾिसंदो आहे त हिननि ॿिन्ही मां ग़लती कंहिंजी आहे ऐं जंहिंजी ग़लती हूंदी आहे टोनी हुनखे ॿाहिरि वठी ईंदो आहे। तॾहिं हू माण्हू टोनी सां बि बदतमीज़ी करणु शुरू करे ॾींदो आहे। टोनी खे इलाही चिड़ अची वेंदी आहे। टोनी हिनखे मुको हणंदो आहे। टोनी वापसि क्लब वेंदो आहे ऐं हिनखे राति जो ख़बर पवंदी आहे त हीउ क्लब इलाही अरसे ताईं बंदि थियण वारो आहे। इहा ॻाल्हि टोनी खे ख़बर पवंदी आहे त हीउ बेरोज़गार थियण वारो आहे, त उहो वञी घर सुम्ही रहंदो आहे। सुबुह जो जीअं अखि खुलंदी आहे त हिनखे घर में इलाही गोड़ ॿुधणु ईंदो आहे ऐं उते वञी ॾिसंदो आहे त सहुरनि मां इलाही हिते महिमान आया हूंदा आहिनि, पर हीउ हिनखे सम्झ में न ईंदो आहे त हीउ हिते छो आया आहिनि। पोइ टोनी वञी ॾिसंदो आहे त हिन जे घर में 2 कारा कमु करणु आया आहिनि। जीअं ई टोनी जे सहुरनि खे ख़बर पवंदी आहे त इन करे हिते अची विया हुआ त हू पंहिंजी भेण खे अकेलो नथा छॾणु चाहिनि, उहो बि हिन 2 कारनि सां गॾु। पोइ ख़बर पवंदी आहे त टोनी बि हिननि कारनि सां नफ़रत थो करे। जंहिं गिलास में कारा माण्हू पाणी पीअंदा आहिनि त उहो गिलास उछलाए छॾींदो आहे, पर टोनी जी ज़ाल खे को फ़र्क़ु न पवंदो आहे कारनि ऐं अछनि माण्हुनि मां। इन जे करे हू गिलास वापसि खणी रखी छॾींदी आहे। हिनखे चयो वेंदो आहे त तुंहिंजे लाइ नौकिरी आहे ड्राइवर वारी। पोइ टोनी हुन माण्हू जो नालो पुछंदो आहे। हिनखे ॿुधाए वेंदो आहे त डॉक्टर डॉन शेरली जे ड्राइविंग जो कमु करिणो आहे। टोनी खे लॻंदो आहे त उहो हिकु डॉक्टर आहे ऐं हू इन जे घर ईंदो आहे। टोनी हुन जे घर जीअं ई पहुचंदो आहे त ॾिसंदो आहे त हीउ त कारो माण्हू आहे ऐं हीउ परेशान थी वेंदो आहे ऐं हीउ को डॉक्टर बि कोन्हे, हीउ त पियानो वॼाईंदो आहे। तॾहिं शेरली चवंदो आहे त पाण खे हलिणो आहे मुक़ाबले जे लाइ ॿाहिरि। इन जे करे हुनखे ड्राइवर खपे। इन जे करे हिनखे अहिड़ो माण्हू खपे जो हुनजो असिस्टेंट वारो बि कमु करे सघे। उन जो नालो सिलेक्ट थींदो आहे, पर हू सोचींदो आहे त कारे माण्हू सां मूंखे कमु न आहे करिणो। पर तेसि ताणी टोनी राज़ी थी वेंदो आहे, छो जो हू बेरोज़गार आहे ऐं टोनी खे हिते पैसा बि सुठा मिली वेंदा। ऐं ॿिए ॾींहुं टोनी जे घर माण्हू ईंदा आहिनि ऐं हुनखे हू डिटेल ॾींदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हिनखे किताब बि ॾींदा आहिनि जंहिंजो नालो आहे ग्रीन बुक। तंहिं वक़्त में ग्रीन बुक वॾी कम जी किताब हूंदी हुई, छो जो 1960 में कारनि माण्हुनि खे सभिनी होटल में वञण जी इजाज़त कोन हूंदी हुई। इन जे करे उन्हनि खे पंहिंजे लाइ जॻह ॻोल्हण में परेशानी थींदी हुई। इन जे करे ही ग्रीन बुक ठाहियो वियो, छो जो हुन में सॼी ॼाण हूंदी आहे सभिनी होटलनि जी ऐं इन जे करे टोनी खे ही ग्रीन बुक ॾींदा आहिनि। टोनी सभु कुझु सम्झण खां पोइ टोनी तयारु थी वेंदो आहे वञण लाइ ऐं ॿिए ॾींहुं टोनी उते वेंदो आहे जितां शेरली खे खणंदो आहे ऐं कुझु माण्हू शेरली जो हिनखे बैग खणी ॾींदा आहिनि। टोनी सिर्फ़ु बैग खे ॾिसंदो रहंदो आहे ऐं हू बैग खे खणी गाॾी में न रखंदो आहे, जो हू कारे माण्हुनि जी शइ में हथु नथो विझणु चाहे ऐं इहो कमु करण सां हुनजी इज़त घटि थी वेंदी। इन जे करे हू सिर्फ़ु ड्राइविंग करणु थो चाहे। तॾहिं ई अंदरां हिकु नौकर ईंदो आहे ऐं सामान खणी गाॾी में रखंदो आहे। टोनी जे चेहरे ते परेशानी हूंदी आहे, त छो जो हुनखे ख़बर हूंदी आहे त ईंदड़ 2 महीना ॾाढा ॾुखिया आहिनि, छो जो हिनखे 2 महीना कारे माण्हू सां गॾु रहणो पवंदो। तॾहिं शेरली अची वेंदो आहे ऐं हिननि जे सफ़र शुरू थी वेंदो। टोनी जूं हरकतूं शेरली खे पसंदि न ईंदियूं आहिनि। हर वक़्तु खाईंदो रहंदो आहे ऐं हू खाईंदो आहे ऐं गॾोगॾु सिगरेट बि पीअंदो आहे ऐं इन जे करे शेरली खे परेशानी थींदी आहे। ॿिन्हिनि जे दिलि में ॻाल्हि हूंदी आहे, पर हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा कोन आहिनि। टोनी जे मुंहं मां ईअं लॻंदो आहे त हू शेरली सां ॻाल्हाइण ई नथो चाहे। ईअं ई सफ़रु गुज़री वेंदो आहे ऐं उते पहुची वेंदा आहिनि जिते शेरली जो मुक़ाबिलो हूंदो आहे ऐं हिननि 2 महीननि में शेरली खे इलाही मुक़ाबिला करणा आहिनि ऐं हिन जो पहिरियों मुक़ाबिलो पेंसिल्वेनिया शहर में हूंदो आहे ऐं ॿुधायो वेंदो आहे त शेरली केतिरी तइलीम हासिलु कई आहे म्यूज़िक मां ऐं हिन म्यूज़िक मां डॉक्टरेट बि कयो आहे। इन जे करे हिनखे डॉक्टर डॉन शेरली चवंदा आहिनि ऐं उन खां अलावा वाइट हाउस में 2 दफ़ा परफॉर्मेंस ॾिनी अथसि ऐं पंहिंजे पाण में इहा वॾी ॻाल्हि आहे। इहो सभु ॿुधाइण खां पोइ शेरली जो मुक़ाबिलो शुरू थी वेंदो आहे। जीअं ई शेरली पियानो वॼाइणु शुरू थींदो आहे ऐं ईअं लॻंदो आहे त ॿिया माण्हू गुम थी विया आहिनि ॿी दुनिया में ऐं इन जादू मां टोनी बि कोन बचंदो आहे
ऐं टोनी म्यूज़िक खे महसूसु कंदो आहे ऐं मज़ो वठणु शुरू कंदो आहे। ईअं लॻे थो शर्ली सां एतिरो टाइम नफ़रत कंदो हो ऐं हाणे हुन जे लाइ इज़त वधे पई। हिन खे ख़बर पवंदी आहे त शर्ली वाक़ई वॾी शख़्सियत आहे, छो सॼी दुनिया शर्ली जे म्यूज़िक जी दीवानी आहे। त टोनी निकिरी ॿाहिरि ईंदो आहे ऐं ड्राइवरनि सां जुआ खेॾणु शुरू करे छॾींदो आहे। शर्ली ईंदो आहे, हिन खे ॾिसी वठंदो आहे। शर्ली टोनी खे चवंदो आहे त जेतिरा पैसा तोखे ॾियां पियो छा उहे घटि आहिनि? टोनी चवंदो आहे त न, पर मूंखे पैसा खटण में मज़ो ईंदो आहे। शर्ली खे कावड़ ईंदी आहे ऐं चवंदो आहे त तूं अगरि पंहिंजा बि पैसा हाराए छॾी आहे त पोइ छा थिए? टोनी चवंदो आहे त आउं कॾहिं बि हाराईंदो न आहियां। शर्ली चवंदो आहे त इन बारे में टोनी सां ॻाल्हाइणु न घुरिजे। हीउ नज़रअंदाज़ कंदो आहे ऐं हिननि जो सफ़र वरी शुरू थी पवंदो आहे। हाणे माहौल कुझु ॿियो आहे ऐं हिननि जी पाण में दिलि चवे पई कुझु न कुझु ॻाल्हाइण ते। कुझु ॻाल्हियूं हिननि में पाण में शुरू थींदियूं आहिनि त अचानक साम्हूं होटल ईंदो आहे ऐं हुते गाॾी रोके अंदरि वेंदो आहे ऐं टोनी हुते ॾिसंदो आहे त पथर खपाया पिया वञनि ऐं हिकु पथर हेठि किरियल ई ॾिसंदो आहे ऐं छो जो हीउ पथर हेठि किरियल हूंदो आहे त इन करे टोनी खणी वठंदो आहे ऐं इहा ॻाल्हि शर्ली खे ख़बर पइजी वेंदी आहे। शर्ली टोनी खे चवंदो आहे त हाणे जो हाणे वञी वापसि पथर रखी अचु या त हिन जा पैसा ॾेई अचु। टोनी चवंदो आहे त बिल्कुलु आउं ईअं न कंदुसि, छो जो हीउ पथर हेठि किरियल हो, मूं हुतां खयो हो ऐं हीउ पथर कंहिंजो कोन्हे। पर शर्ली पंहिंजे उसूलनि जो पको हूंदो आहे। शर्ली टोनी खे चवंदो आहे त जेसिताईं तूं वापसि पथर नथो रखी अची या हिन जा पैसा नथो ॾेई तेसिताईं पाण कोन हलंदासीं था। टोनी खे आख़िर ॻाल्हि मञणी पवंदी आहे ऐं हू हिन पथर जा पैसा ॾींदो आहे। टोनी शर्ली सां नफ़रत कंदो आहे पर पोइ बि कुझु बि करे हिननि खे गॾु रहणो पवंदो। थोरी देरि खां पोइ हीउ ॿई पहुची वेंदा आहिनि ॿी मंज़िल ताईं, जिथे शर्ली जो ॿियो मुक़ाबिलो थियण वारो हूंदो आहे। टोनी शर्ली जो असिस्टेंट आहे, इन करे पहिरीं टोनी अंदरि अची पूरो सामान ॾिसंदो आहे। टोनी हुते ॾिसंदो आहे त पियानो वटि हिकु कुर्सी बि मौजूदु न आहे ऐं पियानो जे मथां इलाही कचिरो उछलियल आहे। मसइलो इहो आहे त शर्ली जंहिं कंपनी जो पियानो वॼाईंदो आहे ऐं पोइ टोनी खे ख़बर पवंदी आहे त हिते जा माण्हू शर्ली जी इज़त कोन कंदा आहिनि। टोनी हिन माण्हू खे चवंदो आहे त हिते पियाने वटि कुर्सी बि न आहे ऐं कचिरो एतिरो छो आहे ऐं हीउ माण्हू बदतमीज़ी करणु शुरू कंदो आहे। कुर्सी न आहे त हीउ बि पियानो वॼाए सघे थो ऐं तव्हांखे हिन कचिरे खां तकलीफ़ आहे त तव्हां पाण ई कचिरो साफ़ु करे सघो। हू माण्हू चवंदो आहे त शर्ली कंपनी जो पियानो वॼाईंदो आहे पर हू पियानो किथे बि मौजूदु न आहे, इन जे करे शर्ली खे इहो ई पियानो वॼाइणो पवंदो। पियानो कहिड़ो बि हुजे पर वॼाइण वारो हुनखे सुठो हुजे। इहो ॾिसी टोनी खे कावड़ अची वेंदी आहे ऐं टोनी हुनखे चमाट हणी कढंदो आहे। पोइ ॾिसूं था त शर्ली जंहिं पियानो ते परफॉर्मेंस करे रहियो आहे ऐं इहो पियानो ॾिसण में बि नओं अचे पियो, जहिड़ो हींअर वरितलु हुजे। हीउ सभु तॾहिं थियो जॾहिं टोनी हुनखे मारियो ऐं हुन माण्हू जो अखियूं खुलियूं ऐं जॾहिं शर्ली ते परफॉर्मेंस कंदो आहे त सभु माण्हुनि जो ज़हन ॿी दुनिया में हलियो वेंदो आहे। शर्ली जो म्यूज़िक टोनी जो सभु कावड़ूं विसारण ते मजबूर करे छॾींदो आहे। टोनी जे मुंहं मां ईअं लॻंदो आहे त हू शर्ली जूं सभु ग़लतियूं माफ़ु करे छॾियूं आहिनि ऐं आहिस्ता ही पंहिंजे क़रीब थियण लॻंदा आहिनि ऐं हिननि खे हिक ॿिए जी पूरी मालूमात हूंदी आहे। ऐं हिन में असां ॾिसूं था त टोनी जो कोसो चिकन खाई रहियो आहे। टोनी शर्ली खे बि चिकन खाइण जो चवंदो आहे पर शर्ली जो मूड न आहे खाइण जो। टोनी शर्ली खे फोर्स कंदो आहे त शर्ली बि पोइ खाई वठंदो आहे। टोनी सोचींदो आहे त शर्ली कीअं थो ज़िंदगी गुज़ारे, पोइ टोनी बि उन ई वांगुरु खाइण पीअण शुरू करे छॾींदो आहे। हीअ हाणे ॿी मंज़िल ते पहुचंदा आहिनि ऐं शर्ली खे हिते ॿियो मुक़ाबिलो करिणो पवंदो आहे। हिते पहुचण खां पोइ हीअ ॿई होटल में तरसंदा आहिनि। शर्ली उतां ॿाहिरि हलियो वेंदो आहे ऐं उन ॻाल्हि जी टोनी खे बि ख़बर न पवंदी आहे ऐं हिकिड़े क्लब में वेंदो आहे। उते अछा माण्हू हिन खे ॾिसी खिलंदा आहिनि ऐं उन्हनि खे लॻंदो आहे त हीउ कारो माण्हू एतिरा महांगा कपिड़ा त नथो वठी सघे, इन जे करे शर्ली खे हू मारणु शुरू थी वेंदा आहिनि। उते टोनी पहुची वेंदो आहे ऐं टोनी हुननि खे धमकी ॾींदो आहे त अगरि तव्हां शर्ली खे न छॾियो आहे त आउं तव्हांखे गोली हणी छॾींदुसि। पोइ हू शर्ली खे छॾे ॾींदा आहिनि। टोनी शर्ली खे चवंदो आहे त तूं मूंखे बिना ॿुधाए ॿाहिरि वञे, अगरि आईंदा वञी त मूंखे ॿुधाइजांइ ज़रूरु। उते शर्ली टोनी खां पुछंदो आहे त छा सच में तोॾे बंदूक आहे? टोनी चवंदो आहे न, मूंॾे बंदूक न आहे, बसि उन्हनि खे डिॼाइण जे लाइ ईअं चयो हो। हिन खां पोइ डॉक्टर शर्ली हिकु बहितरीनु परफॉर्मेंस ॾींदो आहे। हाणे उतां निकिरी ईंदा आहिनि ॿी मंज़िल जे लाइ, पर हिननि जी गाॾी रस्ते में ख़राबु थी वेंदी आहे ऐं टोनी गाॾी ठाहिणु शुरू करे छॾींदो आहे
त हुते शेरली गाॾी मां लही ॿाहिरि ईंदो आहे ऐं हुते कारा माण्हू ॿिया बि बीठा हूंदा आहिनि ऐं उहे ॾिसी हैरान थी वेंदा आहिनि त हिकिड़ो अछो माण्हू कारे माण्हू जी कीअं मदद पियो करे ऐं हीउ उन्हनि जे लाइ हैरान करण वारो नज़ारो हूंदो आहे। इन खां पोइ शेरली पहुचंदो आहे ॿिए मुक़ाबले लाइ। शेरली उते इलाही सुठी परफॉर्मेंस ॾींदो आहे। परफॉर्मेंस जे दौरान उते डिनर बि हूंदो आहे। शेरली जॾहिं अंदरि बाथरूम में वञण वारो हूंदो आहे त हुनखे रोके छॾींदा आहिनि, चवंदा आहिनि त तूं अंदरि बाथरूम में न वेंदे, नंढड़े बाथरूम में वञण जो चवंदा आहिनि जेको काठ मां ठहियलु हूंदो आहे। इहा ॻाल्हि इलाही हुनखे ख़राबु लॻंदी आहे ऐं शेरली वापसि होटल वेंदो हलियो आहे। शेरली वापसि अची ऐं वरी परफॉर्मेंस शुरू करे छॾींदो आहे ऐं इहा ॻाल्हि टोनी खे ख़बर पवंदी आहे त इलाही हुनखे कावड़ ईंदी त हुते शेरली जा दोस्त कुझु टोनी खे सम्झाईंदा आहिनि त तो का बि हिते गड़बड़ कई आहे, छो जो शेरली खे इलाही ख़राबु लॻंदो। शेरली हुतां मुक़ाबिलो ख़तमु करे वरी निकिरी वेंदा आहिनि ॿी मंज़िल ते। जॾहिं हू रस्ते में बीठा हूंदा आहिनि त हमेशह वांगुरु टोनी पंहिंजी ज़ाल खे ख़त लिखंदो आहे। जॾहिं शेरली हुन खां पुछंदो आहे त टोनी ख़त पढ़ी ॿुधाईंदो आहे त टोनी पंहिंजी ज़ाल खे ख़राबु ख़त लिखंदो आहे त केर बि पंहिंजी ज़ाल खे ख़राबु ख़त न लिखंदो आहे। शेरली टोनी जी मदद कंदो आहे ऐं ख़त में सुठा सुठा लफ़्ज़ लिखंदो आहे। ईअं ई टोनी पंहिंजी ज़ाल लाइ हिकु सुठो ख़त लिखंदो आहे। टोनी जी ज़ाल खे ख़त इलाही पसंदि ईंदो आहे ऐं हू हाणे पहुचंदा आहिनि ॿी मंज़िल ते। शेरली खे हीउ सूट इलाही वणंदो आहे, इन जे करे हीउ ॿई अंदरि दुकान में हलिया वेंदा आहिनि ऐं अंदरि दुकान वारनि खे लॻंदो आहे त हीउ सूट शायदि टोनी थो वठे। इन जे करे दुकान वारो टोनी खे सूट ॾींदो आहे ऐं चवंदो आहे त ट्राए करे अचो। टोनी हू सूट शेरली खे ॾेई छॾींदो आहे। शेरली आईने जे साम्हूं कोट चेक करण लाइ वेंदो आहे त हुन जे साम्हूं हीउ माण्हू अची बीह रहंदो आहे। दुकान वारो शेरली खे चवंदो आहे त तोखे वठिणो आहे त वठि, बाक़ी तूं ट्राए नथो करे सघीं। इहो ॾिसी शेरली खे इलाही दिलि में दुख पैदा थींदो आहे। टोनी खे बि इलाही कावड़ ईंदी आहे पर टोनी हिते जहिड़ो नथो करणु चाहे, इन जे करे हुन दुकान मां ॿई ई वापसि हलिया वेंदा आहिनि। शेरली जी परफॉर्मेंस शुरू थी वेंदी आहे। परफॉर्मेंस ख़तमु थियण खां पोइ टोनी वञी सुम्ही रहंदो आहे। राति जो देरि सां पुलिस जी फ़ोन ईंदी आहे टोनी खे हुते ख़बर पवंदी आहे त शेरली कंहिं अछे माण्हू सां गॾु पकड़िजी वियो आहे ग़लति ॻाल्हियुनि जे करे। पुलिस हुनखे हिरासत में वठी ऐं हुनखे इलाही कुटियो बि आहे। टोनी हुते पहुची वेंदो आहे ऐं पुलिस वारनि खे हू तरीक़े सां रिश्वत ॾी ऐं शेरली खे छॾाए वठंदो आहे ऐं इहा ॻाल्हि शेरली खे पसंदि न ईंदी आहे। चवंदो आहे त इहो उसूलनि जे ख़िलाफ़ु आहे ऐं शेरली टोनी खे दड़का ॾियणु शुरू कंदो आहे। वरी हिक ॿिए सां ॻाल्हाइणु बंदि करे छॾींदा आहिनि, पर हिननि जो सफ़र ईअं ई हलंदो रहंदो आहे ऐं पहुचंदा आहिनि ॿी मंज़िल ते। ऐं जीअं ई टोनी हुतां गाॾी मां लहंदो आहे कुझु दोस्तनि सां हुनजी मुलाक़ात थी वेंदी आहे त टोनी हिकु कारे माण्हू लाइ कमु करे रहियो आहे त हिननि खे इहो इलाही ख़राबु लॻंदो आहे। टोनी खे चवंदा आहिनि त तोखे ॿियो कमु अहिड़ो वठी था ॾियूं जंहिंमें तोखे इलाही पैसा मिलंदा, कारे माण्हू लाइ तूं कमु न कर। त टोनी चवंदो आहे त आउं हिते इलाही ख़ुशि आहियां, मूंखे को मसइलो न आहे कारे माण्हू लाइ कमु करण में। दोस्त चवंदा आहिनि त ठीकु आहे, तूं राति जो 8 बजे असां सां मिल। टोनी हुतां ॿाहिरि निकिरंदो आहे त शेरली हुनखे ॾिसी वठंदो आहे। शेरली इन करे आयो आहे छो जो हुनखे हुनजी दोस्तनि जी ॻाल्हियूं ख़बर पइजी वेंदी आहे त हिनखे पैसा मिलंदा त हीउ मूंखां कमु छॾे ॾींदो। चवंदो आहेसि त तोखे हितां वञण जी ज़रूरत कोन्हे का। शेरली चवंदो आहे त तूं चाहीं त तोखे मैनेजर जी सीट ॾेई सघां थो, तोखे हुन मां वधीक पैसा मिलंदा। इहा ॻाल्हि ॿुधी टोनी चवंदो आहे त तोसां मूं हिकु भेरो वाइदो करे छॾियो ऐं आउं तोसां गॾु आहियां, 2 महीननि खां पहिरीं आउं कोन छॾींदुसि। इहा ॻाल्हि शेरली खे इलाही पसंदि ईंदी आहे ऐं हुनखे ख़बर पवंदी आहे त टोनी जा बि कुझु उसूल आहिनि। इन जे करे शेरली हुनखे आख़िरी राति जे करे हिन खां माफ़ी वठंदो आहे ऐं हीअ पाण में इलाही ॻाल्हियूं कंदा आहिनि। वरी हिननि जो पाण में जेके बि शिकायतूं हूंदियूं आहिनि उहे सभु ख़तमु थी वेंदियूं आहिनि ऐं हीअ वरी हिकिड़ा सुठा दोस्त थी वेंदा आहिनि। ईअं ई पंहिंजो मुक़ाबिलो परफॉर्मेंस कंदा वेंदा आहिनि। टोनी जी ज़ाल इलाही ख़ुशि हूंदी आहे सभु ख़त ॾिसी ऐं हू पंहिंजे पाड़े वारनि खे ख़त पढ़ी ॿुधाईंदी आहे। ॿिए तरफ़ ही रस्ते में हूंदा आहिनि त हिननि जी गाॾी ख़राबु थी वेंदी आहे ऐं हुते इलाही मींहुं पवण बि शुरू थी वेंदो आहे ऐं हुते पुलिस अची वेंदी आहे ऐं ॾिसंदी आहे त पोयां कारो माण्हू वेठो आहे ऐं अॻियां अछो माण्हू ऐं हुनजी चमचागिरी करे रहियो आहे ऐं इहो पुलिस ॾिसी पुलिस पाण हैरान थी वेंदी आहे ऐं पुलिस खे कुझु बि सम्झ में न ईंदो आहे ऐं उन्हनि ॿिन्ही खे पुलिस गिरफ़्तार करे थाणे में वठी बंदि करे छॾींदी आहे। शेरली चवंदो आहे त मूंखे पंहिंजे वकील सां ॻाल्हाइणो आहे त पुलिस हुनखे फ़ोन करणु ॾींदी आहे। कुझु टाइम खां पोइ
पुलिस वारनि खे हिकु वॾे ऑफिसर जी फ़ोन अची वेंदी आहे ऐं पुलिस वारनि खे चवंदो आहे त हिननि खे हींअर जो हींअर छॾे ॾे। ऐं टोनी खे ख़बर पवंदी आहे त शेरली जो वास्तो केतिरो वॾो आहे ऐं हीअ हिकु होटल में रहंदा आहिनि जिते हिकिड़ो कमिरो ख़ाली हूंदो आहे ऐं हीअ गॾु हिकिड़े कमरे में रहंदा आहिनि। ऐं टोनी पंहिंजे ज़ाल खे ख़त लिखणु शुरू करे छॾींदो आहे ऐं हिन दफ़े शेरली खां बि का मदद न वठंदो आहे। टोनी शेरली खे ख़त ॿुधाईंदो आहे त शेरली खे इलाही ख़त पसंदि ईंदो आहे। शेरली सां टोनी गॾु रही ख़त लिखणु सिखी वेंदो आहे। उतां निकिरंदा आहिनि हीअ पंहिंजे आख़िरी मुक़ाबले जे लाइ। परफॉर्मेंस खां पहिरीं हिननि सभिनी जो डिनर थियण वारो हूंदो आहे। शेरली ॾिसंदो आहे त उते मानी जी टेबल सभिनी जी लॻल हूंदी आहे, पर शेरली लाइ का बि मानी जी टेबल न लॻल हूंदी। हीअ चवंदो आहे त अछे माण्हुनि लाइ सिर्फ़ु टेबल आहे, कारे माण्हुनि लाइ का बि टेबल न आहे। हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे त हीअ सभु शेरली जो परफॉर्मेंस ॾिसणु आया आहिनि, पर हुनजे लाइ हिते का बि टेबल न आहे। इन ते हिननि ॿिन्ही खे इलाही कावड़ ईंदी आहे, पर हिननि जे कावड़ करण सां को बि फ़ाइदो न थींदो। इलाही कोशिशि करण खां पोइ हिननि खे मानी हिते खाइणु न ॾींदा आहिनि। पोइ उतां हू हलिया वेंदा आहिनि कारे माण्हुनि जे होटल में, जिते हू सभु हिननि खे घूरे घूरे ॾिसंदा आहिनि, छो जो हुननि ॾिठो त असां त कॾहिं न ॾिठो आहे कंहिं कारे माण्हू केॾा महांगा कपिड़ा पाईंदे। ऐं हीअ ॿई मानी खाइणु लॻंदा आहिनि त हिते जी वेटर हिन खां पुछणु लॻंदी आहे त आख़िर तव्हां छा कंदा आहियो। टोनी हिनखे ॿुधाईंदो आहे त शेरली इलाही पियानो सुठो वॼाईंदड़ आहे। उते वेटर चवंदी आहे त छा हिते असांजे लाइ बि वॼाईंदा, ऐं हू पंहिंजी तयारी करे बीह रहंदो आहे। ऐं हिते टोनी बि इलाही ख़ुशि लॻंदो आहे। एतिरो कंहिं बि मुक़ाबले में टोनी ख़ुशि न लॻो। कुझु माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ ॿई अमीर आहिनि, त उते हिननि खे लुटण जी कोशिशि कंदा आहिनि। शेरली ऐं टोनी जीअं ई ॿाहिरि ईंदा आहिनि त हिननि ते हू हमलो करे छॾींदा आहिनि। तॾहिं ई टोनी पंहिंजी बंदूक कढी हवा में फायर करे छॾींदो आहे ऐं उतां ही ॿई भॼी जान छॾाईंदा आहिनि। शेरली ॾिसी करे चवंदो आहे त मूंखे पहिरीं ख़बर हुई त तोॾे बंदूक आहे। वरी हिननि जी पाण में बहस थी वेंदी आहे, पर बहस इलाही देरि ताईं न हलंदी आहे। शेरली टोनी खे वाइदो कयो त क्रिसमस खां पहिरीं तोखे छॾींदुसि, ऐं क्रिसमस में सिर्फ़ु 2 ॾींहं आहिनि। रस्ते में इलाही बर्फ़ जो तूफ़ान पियो लॻो, इन जे करे हिन खे गाॾी हलाइण में इलाही मसइलो पियो थियो। थोरी देरि खां पोइ टोनी थकी पवंदो आहे। शेरली हुनखे चवंदो आहे त तूं पोइ सीट ते वञी सुम्ह, आउं तो गाॾी हलायां। ऐं थोरी देरि खां पोइ शेरली गाॾी खणी टोनी जे घर पहुची वेंदो। टोनी शेरली खे पंहिंजे घर अचण जो चवंदो आहे, पर शेरली चवंदो आहे त हींअर आउं नथो अची सघां। कुझु देरि खां पोइ शेरली उतां हलियो वेंदो आहे ऐं टोनी पंहिंजे फैमिली सां मिलंदो आहे। उते ॾिसंदा आहियूं त शेरली त पंहिंजे घर अची वियो आहे, पर सोच में सिर्फ़ु हुन टोनी हूंदो आहे ऐं शेरली पंहिंजे पाण खे रोके न सघंदो आहे ऐं हू हलियो वेंदो आहे टोनी जे घर। टोनी शेरली खे ॾिसी इलाही ख़ुशि थींदो आहे ऐं हू पंहिंजे हुनखे भाकुर विझंदो आहे। टोनी जी फैमिली शेरली खे ॾिसी इलाही ख़ुशि थींदी आहे। पोइ हीअ सभु गॾिजी क्रिसमस मल्हाईंदा आहिनि ऐं हिननि ॿिन्हिनि खे ॾिसी करे ईअं लॻंदो आहे त हीअ इलाही वक़्तु ताईं पाण में दोस्त रहंदा। दोस्तो हीअ स्टोरी हिकु सची कहानी ते ठहियलु आहे। हिते ई टोनी जी फैमिली इलाही ख़ुशि हूंदी आहे त इलाही किरदारनि खे इलाही सुठो ॾेखारे वियो आहे। उते शेरली जा माइट इलाही कावड़ियल हुआ त उनजो किरदारु सुठो न ॾेखारियो आहे। माइट कुझु बि सोचनि, पर हिन फिल्म दिलि खे खटे वरितो। हिन फिल्म में इंसानियत ॾेखारी वई आहे ऐं हिकु सुठी दोस्ती बि। ऐं हिन कहानी जे करे हिन फिल्म खे अकेडमी अवार्ड ऑफ बेस्ट पिक्चर जो नवाज़ियो वियो ऐं हिन फिल्म में जिन अदाकारनि जो किरदारु निभायो उनखे बि अवॉर्ड ॾिनो वियो। उमेदु आहे त अॼु जी हीअ स्टोरी तव्हांखे इलाही पसंदि आई हूंदी।